Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. आख़िरी डिफेंस लाइन खुदाबा टुटण बाद खैरपुर नाथन शाह बुॾी वियो। बोर्ड जो पाणी केन शाह शहर जी हदुनि में दाख़िल 15 खां वधीक पाड़ा ऐं कॉलोनीज़ बुॾी वियूं। घरनि में 5 खां 6 फुट ताईं पाणी पीजी वियो। शहर खां ॿाहिरि क़ाइम ग्रिड स्टेशन ऐं जानवरनि जी अस्पताल बि पाणी हेठि। शहर जे मुख्य चौक सूदो बची वियल 40 सैकड़ो इलाइक़नि खे पाणी जो घेरो। शहरनि जे लॾ पलाण बाद केन शाह शहर ख़ाली थी वियो। सामान जे तहफ़ुज़ लाइ वेठल माण्हुनि जी ख़ुराक, पीअण जो पाणी ऐं दवाऊं बि खुटण लॻियूं। सखर में परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि डोनर इदारनि ऐं सिफ़ारतकारनि जो अहम इजलास। वॾो वज़ीर मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सिफ़ारतकारनि तरफ़ां शिरकत। बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास खे ख़िताब दौरान चयो त सखर ऐं गुडू बैराजिस ते मथाएं दर्जे जी ॿोॾि सबबि ड्रेनेज सिस्टम कमु न पियो करे। ही पहिरीं ॿोॾि आहे जंहिंमें कचे ऐं पके जा इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि। सूबे में वॾे पैमाने ते रोड नेटवर्क बि ख़तमु थी वियो। रोडनि जी बहाली ते 860 मिलियन रुपया ख़र्च थींदा। असांखे ज़राअत, रोड नेटवर्क, माण्हुनि जो रोज़गार ऐं मईशत बहाल करणी आहे। सुप्रियो बंद खे घारे जो पाणी मेहर शहर जे बचाव लाइ ठहंदड़ रिंग बंद सां टकराइजी वियो। पाणी पंप ऐं भटी रोड खे ॿोड़ण बाद रिंग बंद ताईं पहुची वियो। रिंग बंद ते दबाव वधण सबबि शहरनि जो साह मुठ में। शहरनि दबाव बावजूद रिंग बंद जी अॾावत ऐं मज़बूती जो कमु जारी रखियो। रिंग बंद तां पाणी जो दबाव घटाइण लाइ भटी रोड खे 2 हंधनि तां कट ॾिनो वियो। पाणी ॻोठ, बेटो जतोई ऐं भरपासे जे इलाइक़ न वधण लॻो। MNV ड्रेन ऐं जोही ब्रांच खे लॻल कट जो पाणी जोही शहर जे बचाव लाइ अॼल रिंग बंद सां टकराइजी वियो। रिंग बंद ते दबाव वधण लॻो। शहरनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत रिंग बंद जे कमज़ोर हिसनि खे मज़बूत करण जो कमु जारी। जोही में ॿोॾि जी सूरतहाल दौरान चूंडियल नुमाइंदा ग़ाइब। MNA रफ़ीक जमाली, MPA सालेह शाह, सजीला लगारी ऐं वॾे वज़ीर जो ख़ासि मुआविन बंदा अली लगारी शहरनि खे निंधड़को छॾे ॾिनो। शहर खे बचाइण लाइ रिंग बंद खे मज़बूत करण में रुधल शहरनि वटि बि चूंडियल नुमाइंदा न पहुता। जोही के कोन छॾींदासीं। असांखे ईअं था चवनि तव्हां जोही खे छॾे कंहिं सेफ जॻह ते वञो। असांजी सेफ जॻह असांजा घर आहिनि। असां पंहिंजे घर खे कोन छॾींदासीं, पंहिंजी जोही खे कोन छॾींदासीं। ॿाहिरनि ऐं चाचनि खे गुज़ारिश थी कयां जेके घर में वेठा आहिनि, महिरबानी करे घरनि खां निकिरो ऐं इन्हनि चाचनि ऐं भाइरनि जी हेल्प कयो जेके एतिरनि ॾींहंनि खां वठी कमु पिया कनि। तव्हां ॾिसो था केतिरो पाणी वधी वियो आहे। अगरि इहे अञा वधी वेंदो त पोइ छा थींदो असांजे घरनि ॾे? असांजे जोही खे छा थींदो? कुझु कमु कयो। हीउ असांजो घरु आहे। असां हिते जाया हूं, हिते ई वॾा थिया हूं। इन खां सवाइ असां काॾे वेंदासीं? कम ई कंदासीं। असां हे जेके जोही जा नौजवान आहिनि उहे घरनि में वेठा आहिनि ऐं जो उन्हनि नौजवान खे इहो ई असां अपील कंदासीं त अचो इन्हनि भाइरनि जी मदद कयो। ऐं वज़ीर आला मुराद अली शाह खे बि इहो ई चवणु चाहियूं था त जेको आहे सो मंछुर खे कट ॾियो ऐं जोही दादू खे बचायो। जोही शहर खे ॿोॾि खां बचाइण लाइ ॿारनि जो जोश ऐं जज़्बो बि ॾिसण वटां। पाणी जो दबाव वधंदे ई ॿार बि हथ वंडाइण लाइ रिंग बंद ते पहुची विया। ॿार मिटीअ सां बाचका भरण जे कम में लॻल। रिंग बंद जी मज़बूती लाइ जागरता रैली बि कढी वई।
ॿारनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इंतिज़ामिया महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण जूं रुॻो वार्निंग्स पई ॾे जो ही असांजो घर आहे, पंहिंजे घर खां वधीक महफ़ूज़ पनाहगाह ॿी का बि नाहे। घरनि में वेठल भाइरनि खे बि अपील आहे त शहर खे बचाइण लाइ रिंग बंद ते कमु कंदड़ भाइरनि सां हथ वंडाइनि। जोही खे बचाइण हर माण्हू जो फ़र्ज़ु आहे। नौजवाननि तरफ़ां लाउड स्पीकर्स ते शहरनि खे रिंग बंद ते अचण लाइ अपील। हलो हलो रिंग बंद ते हलो, उते माण्हुनि जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं उते राति बि रोणूं लॻियूं आहिनि। सभिनी दोस्तनि खे महिरबानी करे रिंग बंद ते हलो, रिंग बंद ते कमु करायो, पंहिंजे शहर खे बचायो, पंहिंजा बच्चा बचायो, पंहिंजा घर बचायो। सिर हूंदो हयाती हूंदी तीअं पिया होटलुनि ते वेंदासीं, चांहियूं बि पीअंदासीं, चह चिटा बि हूंदा। जे शहर हूंदो ती होटलूं बि क़ाइमु हूंदियूं, जे शहर न हूंदो ती होटलूं बि न हूंदियूं। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह दादू जे दौरे ते पहुची रहियो आहे। वॾे वज़ीर तरफ़ां मंछर ढंढ ते पाणी जी सूरतहाल जो जाइज़ो वठण जा इम्कान। वॾो वज़ीर ककड़ पहुची जोही ब्रांच ऐं MNV ड्रेन जो जाइज़ो वठंदो। DC दादू जी ऑफिस में इजलास दौरान वॾे वज़ीर खे पाणी जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। मंछर ढंढ खे कटहण जे हवाले सां हतमी फ़ैसिले जा बि इम्कान। बदीन ज़िले में LBOD जूं तबाहकारियूं रुकिजी न सघियूं। पुरान ढोरे में जरकस शाख खे घारनि मलकानी शरीफ़ खे ॿोड़े छॾियो। माण्हू रुॻो सिर बचाए सघिया। घरनि ऐं ॻोठनि में 4 फुटनि ताईं पाणी बीठल। ॿोॾि मुतासिर रोडनि ऐं शाखुनि जे किनारनि ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। ॿुॾी वियल ॻोठाणनि जो पिंगरो झुॾो रोड ते धरणो। इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां मनपसंद माण्हुनि खे इमदाद ॾियण जूं दाहूं। ऐं नवाबशाह जे इलाइक़े 60 मेल में ॿोॾि सटलनि तरफ़ां हथनि में मानी खणी इमदाद लाइ एहतिजाज। औरतुनि ऐं ॿारनि जूं मदद लाइ दाहूं। मुतासिरनि जो चवणु आहे त अनाज सूदो घरनि में रखियल समूरो सामान ॿुॾी वियो। पाणी हेठि आयल ॻोठनि मां रुॻो सिर बचाए निकितासीं। बचनि खे खाराइण लाइ कुझु बि नाहे बचियो। बुखूं काटण ते मजबूर आहियूं पर केर बि सार नथो लहे। भिरिया सिटी में ॿोॾि मुतासिरनि जो ॿारनि सूदो एहतिजाज। बासरनि ते कट ॾेई 25 खां वधीक ॻोठ ॿोड़ण जा इल्ज़ाम। मछल माण्हुनि तरफ़ां टायरनि खे बाहियूं ॾेई इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। ॻोठाणनि जो चवणु आहे त बासरनि पंहिंजूं ज़रई ज़मीनूं ऐं मच्छी जा फार्म बचाइण जे लाइ ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। कट बंदि करे ॻोठनि मां तुर्त पाणी निकाल कयो वञे। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स अवां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।